जेकबाबाद जे ट्रैफिक पुलिस जे एहलकारनि मुबैना तौर रिश्वत सबब शहरी सख्त परेशान आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल सहीम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी, जेकाबाद में जेके पुलिस ट्रैफ़िक एहलकार मुक़ररु थियल आहिनि बोलान ते, उन्हनि जेको आहे त हाणे रिश्वत जी जेका आहे ऋण ॿारे छॾी आहे। उन्हनि जेको आहे रिश्वत जी ऋण ॿारण खां पोइ जेके फ़ी गाॾियूं जेके आहिनि उन्हनि ते जेको उन्हनि जूं मंथलियूं जेके आहिनि मुक़ररु थियल आहिनि 150 खां 200 रुपया जेका उन्हनि खां रिश्वत जेके आहिनि वठनि पिया। हिन वीडियो स्क्रीन में जेको आहे ॾिसी सघिजे थो जेको पुलिस ट्रैफ़िक एहलकार आहे उन वॾी गाॾी खे जेको आहे रोके उन खां 200 रुपया जेको आहे रिश्वत जेको आहे उनखां वठे पियो। ऐं हिन वक़्तु वॾियुनि गाॾियुनि जो जेको आहे शहर अंदरि दाख़िलु थियण जे करे जेको शहर जो रोड आहे उहो जेको आहे मुकमल जेको आहे भॼी जेको आहे टुटी पियो आहे। ऐं शहर में जेके वॾियूं गाॾियूं अंदरि दाख़िलु थियनि थियूं, जेके शहरी आहिनि उहे जेके आहिनि सख़्तु परेशान जेके आहिनि थियनि था। ऐं हुननि जेको आहे शहरीन SSP जेकाबाद खां घुर जेको उन्हनि कई त शहर में वॾियूं गाॾियूं दाख़िलु थियणु बंदि जेको आहे कयो वञे ऐं जेके ट्रैफ़िक पुलिस एहलकार जेके रिश्वत वठनि पिया उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे ऐं ईमानदार जेके एहलकार आहिनि मुक़ररु जेके आहिनि त कया वञनि। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।